अस्सलाम वालेकुम। सिंधी इन्फो जी न्यू वीडियो सां गॾु आहियां अब्दुल क़यूम। हिन वीडियो में तव्हांखे कुझु सिंधी पहाका ऐं चवणियूं ॿुधाईंदासीं। उन्हनि खे सम्झाइण लाइ हिकु मुख़्तसर सबक़ आमोज़ कहाणी बि ॿुधाईंदासीं। वीडियो इंट्रस्टिंग आहे, आख़िर ताईं ॾिसंदा। चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं घंटी जे निशान खे ज़रूरु क्लिक कजो। अचो त हलूं था वीडियो जी तरफ़। उहो की कजे जो ओखीअ वेल कमु अचे। कंहिं मुल्क में केतिरा साल मींहुं न पवण सबबु ॾुकार पियो, अन्न ऐं गाह जी खोट थी पई, जंहिं करे जानवर ऐं माल मता बुख मरण लॻा। नतीजे तौरु मुल्क मंझां लॾ पलाण शुरू थी वई। माण्हू पंहिंजे माल समेत भर वारे मुल्क ॾांहुं वञण लॻा त बादशाह खे ॾाढो फ़िकिर थी पियो। वज़ीरनि खे घुराए मशूरा ऐं तजवीज़ूं वठणु लॻो। उते वॾे वज़ीर जी नज़र हिकु माकोड़ीअ ते वञी पई, जेका अन्न जो दाणो खणी वञी रही हुई। वज़ीर बादशाह समेत समूरनि दरबारियुनि जो ध्यानु माकोड़ी ॾांहुं छिकायो। जॾहिं माकोड़ी डर में घिरी वई त वज़ीर थोरो डर खे खोटियो त डर समूरी अन्न जे दाणनि सां भरी पई हुई। बादशाह समेत समूरनि वज़ीरनि जा वात पटिजी विया ऐं चवणु लॻा, अगरि असांखे माकोड़ी जेतिरो बेअक़ल हुजे हा ऐं ईंदड़ वक़्त लाइ अनाज ऐं गाहु कठो करे रखूं हा त किहित पवण सां तकलीफ़ न ॾिसूं हा, न ई राज बुख सबबु मुल्क छॾे हा। वज़ीर समूरनि खे क़ाइल कंदे चयो, तॾहिं त चयो अथनि, उहो की कजे जो ओखीअ वेल कमु अचे, उहो की कजे जो मींहुं वसंदे कमु अचे, आमदनीअ खां वधीक ख़र्च न कजे। चवंदा आहिनि ॿुढो ऐं ॿारु ॿई हिकु अचार। हिकिड़े ॿार हिकिड़े कुराड़े खां पुछियो, कुराड़ा उमिरि घणी अथई? 87 साल, कुराड़े जवाबु ॾिनो, जेको ॿार खे सम्झ में न आयो। ॿार चयुसि, कुराड़ा सम्झ न आयो, लिखी ॾेखार। मुंहिंजी उमिरि 87 साल आहे, कुराड़े ॾकंदे ॾकंदे पने ते लिखियो। ॿार कुराड़े जी लिखत ॾिसी चयो, पोइ त ॿई सन आहियूं, मुंहिंजी उमिरि बि 7-8 साल थींदी। कुराड़े चयुसि, ॿुढो ऐं ॿारु ॿई हिकु अचार। मतिलबु कुराड़े माण्हू ऐं ॿार जूं ॻाल्हियूं हिकु जहिड़ियूं हूंदियूं आहिनि। ॿई खट ते मानी घुरंदा आहिनि। संदनि सम्झ ऐं उमिरि जो बि हाल हिकु जहिड़ो हूंदो आहे। बच्चा कांवनि खे बि प्यारा आहिनि। हिकु दफ़े बादशाह पंहिंजी महफ़िल में ऐलान करायो, मां सुहिणे में सुहिणे बचे खे इनाम ॾियण थो घुरां। संदसि महफ़िल में माण्हुनि खां अलावा पखी ऐं जानवर बि वेठा हुया। उहे समूरा इहा ॿोली सम्झी रहिया हुया। हाणे मसइलो पैदा थियो त इहो सुहिणो बचो किथां अचे, कंहिंजो हूंदो। आख़िरकार फ़ैसिलो थियो त कांउ सभिनी पखियुनि खां सियाणो आहे। उनखे ई हुकुम कयो वियो त तूं सभिनि खां सुहिणो बचो खणी ईंदे। कांउ सुहिणे बचे जी तलाश में निकितो। गच वक़्त खां पोइ पंहिंजो ई बचो खणी आयो। बादशाह सलामत हैरत ऐं कावड़ मां चयुसि, सुहिणे में सुहिणो बचो आंदो अथई? हा साईं, कांव जवाबु ॾिनुसि। अड़े इहो त तूं पंहिंजो बचो खणी आयो आहीं, बादशाह रड़ करे चयुसि। कांव वरंदी ॾिनसि, साईं मूंखे दुनिया में पंहिंजे बचे खां सवाइ को बि सुहिणो नज़र न आयो। तॾहिं सभिनी चयो, बच्चा कांवनि खे बि प्यारा आहिनि। मतिलबु बच्चा बुछड़ी नसल वारनि खे बि प्यारा आहिनि, भोलनि खे बि प्यारा आहिनि। जंहिंसां पुॼी न सघिजे तंहिंसां निमी हलिजे। दरिया जे कप ते निम जो वणु हुयो। वॾो तूफ़ान लथो, वणु पटिजी दरिया जे वहकिरे में लुढ़ी वियो। संदन नज़र हिकिड़े सर जे काने ते पई। निम काने खां हैरत में पुछियो, असां ॿिन्ही में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु आहे। जंहिं तूफ़ान में मूं जहिड़ा वॾा वण पाड़ों पटिजी विया, तूं कीअं बची वएं? काने वज़ाहत कंदे ॿुधायुसि, जॾहिं वाउ ईंदो आहे त आऊं निमी झुकी बीहंदो आहियां। उन जे उबतर तूं पंहिंजे ज़ोर ते भरोसो रखी आकड़ियो बीठो हूंदो आहीं। इहो तुंहिंजी आकड़ ऐं वॾाई जो नतीजो आहे जो अॼु पाड़ों पटिजी वियो आहीं। मतिलबु जिते पुॼणो न आहे जाइ, उते भॼणु कमु वरियाम जो। जेसीं दुश्मन जो हथु चॿाड़े न सघीं, तेसीं चुमंदो रहो। ॿनीअ मथां ॿिज हारींदड़ हलिया विया। हिकिड़ा महाराजा पाण में ज़मीन जे टुकड़े तां विढ़ी पिया। ॿिन्ही जी ज़िद हुई, ज़मीन मुंहिंजी सरहद में आहे, जंहिं सबबु वॾी वेड़ थी जेका ख़ौफ़नाक जंग जी शक्ल इख़्तियार करे वई। ॿई राजा बि पंहिंजी धरतीअ लाइ विढ़ंदे विढ़ंदे शहीद थी विया। आख़िर में अची हिकु नए राजा उन ज़मीन ते कब्ज़ो कयो। नए क़ाबिज़ राजा ज़मीन सां मुख़ातिब थींदे चयो, तूं मूंसां निभाईंदी या न? मां तोसां पोयनि ॿिन्ही बादशाहनि खां वधीक प्यार थो करियां। धरती खिलंदे चयुसि,
अॻे अलाए केतिरनि खे ॻीठो अथमि, तो जहिड़ा पंहिंजो समेंदड़ ऐं प्यार कंदड़ अञा केतिरा ई ॻीहंदमि। दोस्तों, उम्मीद है ही वीडियो तव्हांखे पसंद आई हूंदी। वीडियो खे लाइक ज़रूर कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।